जलाल चांडे जो उरूज हुयो त पंजाब जो फ़नकार इनायत हुसैन भट्टी थियो या मैडम नूरजहां थी या ॿिया जेके फ़नकार हुया उहे सिंध में हाक जमायो वेठा हुया। ऐं जेको आहे सो इनायतुल्ला भट्टीअ खे जॾहिं हिकु प्रोग्राम में जलाल चांडियो बि मौजूदु हुयो ऐं पंजाब जो फ़नकार इनायतुल्ला हुसैन भट्टी बि मौजूदु हुयो त पोइ उते जेको स्टेज ते माइक ते बीठो हुयो उन जेको आहे सो इनायतुल्ला भट्टीअ खे सिंध जो बब्बर शेर फ़नकार जेको आहे सो चई कोठियो, लेकिन जलाल चांडियो उते ई इन कम खे रद्द कंदे इन ॻाल्हि खे ऐं जलाल चांडियो चयो त सिंध जा वारिस अञा ज़िंदा आहिनि ऐं सिंध जो वारिस ऐं सिंध जो बब्बर शेर फ़नकार जलाल चांडे खां सवाइ ॿियो केरु ई कोन्हे। दोस्तो जलाल चांडियो साबित करे ॾसियो त उहो जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु ऐं बब्बर शेर फ़नकार थी ॾसियो। दोस्तो हिकु सिंधी राग ऐं दिलचस्पी ऐं शौक़ सां ॻाइण हिकु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। दोस्तो जलाल चांडे जेके बि कलाम चया उहे जलाल चांडे खे ज़बानी यादि हुया। दोस्तो इहो हुयो जलाल चांडे जो शौक़ु ऐं इहो हुयो जलाल चांडे जी जेको आहे सो दिलेरी। दोस्तो जलाल चांडियो पंहिंजे सीने में जेको आहे सो पंहिंजा कलाम सांढे रखंदो हुयो ऐं जलाल चांडियो सिंधी ऐं सूफ़ी गीत एतिरा सिंध में ॻाया जो इनायतुल्ला भट्टी ऐं जेको आहे सो मैडम नूरजहां ऐं ॿिया जेके पंजाब जा फ़नकार आहिनि उन्हनि जा माण्हू कैसेटी वठणु बंदि करे छॾिया। दोस्तो जॾहिं जलाल चांडियो नंढो हुयो, जॾहिं जलाल चांडियो सिखे पियो मौसीक़ी त तंहिं टाइम में असांजे सिंध में पंजाब जा जेके फ़नकार हुया कैसेट जी दुनिया में हिते उन्हनि जी वॾी हाक हलंदी हुई ऐं जेके बि कैसेटूं जेके प्रोग्राम थींदा इनायतुल्ला हुसैन भट्टी ऐं मैडम नूरजहां ऐं ॿिया जेके फ़नकार हुया उन्हनि खे माण्हू घुराईंदा हुया पंहिंजे महफ़िलनि में ऐं पंहिंजे जेको आहे सो शादियुनि में। जॾहिं जलाल चांडियो सांभाणो थियो वॾो थियो दोस्तो, जॾहिं जलाल चांडे कलाम चवण स्टार्ट कया, जॾहिं जलाल चांडे वटि कंपनी वारा जॾहिं आया, जॾहिं जलाल चांडियो मशहूरु थियो त दोस्तो जलाल चांडियो हड़नि फ़नकारनि खे पंजाब वारनि खे पोइते छॾे ऐं पंहिंजी हाक विहारी सिंध में ऐं जेको आहे सो माई जीवड़ी बि उन टाइम ते कलाम चवंदी हुई ऐं दोहिड़ा ऐं सूफ़ियाना कलाम चवंदी हुई, लेकिन उहा हिकु औरत ज़ात हुई। मर्दनि में जलाल चांडे बाक़ाइदे पाण खे मञायो त मर्दनि में जलाल चांडियो हिकु सिंध जो बहितरीनु ऐं सिंधी रागी हुयो। दोस्तो जॾहिं जलाल चांडे जा कैसेट नओं रिलीज़ थींदो हुयो त जलाल चांडे जा माण्हू जेको आहे सो कैसेटनि वठण जे लाइ लाइनूं लॻाए बीहंदा हुया या कंहिं शादीअ में या कंहिं प्रोग्राम में माण्हुनि खे ख़बर पवंदी हुई त हिन प्रोग्राम में जलाल चांडियो अचे थो त माण्हू मेलनि जा मेल पंधु करे बि जलाल चांडे खे ॿुधण ऐं जलाल चांडे खे ॾिसण लाइ ईंदा हुया। दोस्तो हज़ारे माण्हू जलाल चांडे जा परस्तार हुया, हज़ारे माण्हू जलाल चांडे जा जेको आहे सो जलाल चांडे सां मोहबत कंदा हुया। पोइ माण्हुनि जी इहा उरूज ऐं माण्हुनि जो इहो सपोर्ट ॾिसी पोइ जेको बि प्रोग्राम थींदो हुयो तक़रीबन दावत जलाल चांडे खे ई मिलंदी हुई ऐं जेका बि शादी थींदी हुई सिंध हुजे चाहे बलोचिस्तान हुजे या पंजाब हुजे, पंजाब ताईं बि जलाल चांडे वञी ॻायो ऐं पंजाब में बि पंहिंजी मौसीक़ी जी जेका आहे उते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो जलाल चांडे कयो। त दोस्तो जलाल चांडियो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो सिंध जो ऐं जलाल चांडे जूं खोड़ सारियूं ख़ूबियूं आहिनि। जे अगरि हाणे ई ख़ूबियूं ॻाइण स्टार्ट कजनि त एतिरो टाइम न मिलंदो, एतिरो वक़्तु न मिलंदो। त वॾी महिरबानी असांजी कोशिशि आहे हर वीडियो में तव्हांजे लाइ नओं वाक़ियो ऐं नई जेको आहे सो ॻाल्हि तव्हांजे आॾो रखिजे। त वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हांजे सब्सक्राइब करण सां तव्हांजो त हिकु रुपयो बि ज़ाया न थींदो, लेकिन असांजी वॾी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी